अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब हाला। मौजू कहानी। कहानी जो नालो डप ऐं नुञ। डप जानी माली नुक़सान थियण, शराब, भव, ख़ौफ़। नुञ जानी माली नफ़ो फ़ाइदो थियण, ढ जुञ सिराब। पार्ट नंबर 42। हज़रत शोएब अलैहिस्सलाम चयो हिन शर्त ते त 8 सालनि जे लाइ मूं वटि कमाई ऐं अगरि 10 साल करे कमाई त पोइ तोखे इख़्तियार आहे ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पूरा 10 साल ख़िज़मत में गुज़ारिया ईअं ॾियो। उन लाइ त पैगम्बराने ख़ुदा इख़्तियार कोन रखनि मगर जेको अमर बहितर उहो मुकमल कंदा आहिनि ईअं ॾियो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन वाइदो पूरो कयो त पंहिंजे घरवारीअ खे वठी बैतुल मुक़द्दस जे तरफ़ रवानो थियो। हिकिड़ी राति ऊंदाहे में रस्तो भुलिजी वियो। उन दौरान में परे खां हिकु बाहि ॾिसण में आयसि ईअं ॾियो। पंहिंजे घरवारीअ खे चयाईं इन जॻह ते इंतज़ारु करे, मूं बाहि ॾिठी आहे ईअं ॾियो। शायदि तुंहिंजे लाइ उतां कुझु खणी अचां या रस्ते जो ॾस पतो मालूम करियां। जॾहिं वेझो वियो ॾिठाई त हिकु वणु आहे, उन जे हेठां खां मथां ताईं बाहि ज़ाहिर आहे ईअं ॾियो। जॾहिं उन जे वेझो वियो त वणु उन खां परे थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन वापसि थियो, पंहिंजे नफ़्स में हिकिड़े क़िस्म जो ख़ौफ़ थियो। पोइ वणु हज़रत मूसा जिन जे वेझो आयो, उन वण मुबारक जे साए पासे वारे वादीअ मां आवाज़ु आयो, ऐं मूसा बतहक़ीक़ आऊं ओ ख़ुदा आहियां जेको सभिनी आलमनि जो पालण वारो आहियां ईअं ॾियो। पंहिंजी लठ ज़मीन ते छॾे ॾे ईअं ॾियो। हज़रत मूसा आयो ॿुधी पंहिंजी लठ ज़मीन ते छॾे ॾिनाई त उहा लठ हिकु असदा बणिजी वियो, हलणु लॻो ईअं ॾियो। पोइ वण जे बराबरि थी वियो। उन जे मुंहं मां आवाज़ निकिरी रही हुई ईअं ॾियो। बाहि जा शौला उन जे ज़बान मां निकिरी रहिया हुआ। हज़रत मूसा जिन जॾहिं मुशाहिदो कयो त पुठ ॾेई पुठियां भॻो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे आवाज़ आई, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे आवाज़ आई वापसि अचु, इहो ॿुधी वापसि आयो मगर उन जो जिस्म ॾकी रहियो हुयो। अर्ज़ु कई परवरदिगार, ही जो आवाज़ आउं ॿुधी रहियो आहियां तुंहिंजो आवाज़ आहे ईअं ॾियो। फरमायो हा मुंहिंजो आवाज़ आहे, लिहाज़ा डिॼ न डपु न कर ईअं ॾियो, डिॼ न ईअं ॾियो। जॾहिं इहो ख़िताब उतां पहुतो ऐं वापसि थियो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम संदसि पेर उन असदा जे पुछ ते रखियो, ऐं मुंहं में हथु पातो त वरी वापसि पंहिंजी शिकिल में लठ थी वई ईअं ॾियो। ख़ुदा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे ॿ निशानियूं ॾेई फिरौन ऐं उन जे क़ौम ऐं रईसनि जे तरफ़ मोकिलियो। हिकु निशानी जॾहिं बैज़ा हुई ऐं ॿी निशानी असा हुई ईअं ॾियो। अलाह फरमायो हज़रत मूसा जिन इहा असा लठ ज़मीन ॾे उछल, ज़मीन ॾे लठ उछलियाई त उहा हिकु नाग बणिजी वई ईअं ॾियो। ख़ुदा अलाह फरमायो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे हथु गिरेबान में विझी छॾ। हथु गिरेबान मां विझी ॿाहिरि कढियो त उहो अछो नूरानी थींदो बग़ैर बीमारी मर्ज़ जे। छो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम कारो रंग कणिक रंगो हुयो। इहो हथु गिरेबान मां कढंदो हुयो, उन जे रोशनीअ सां आलम मुनवर थी वेंदो हुयो। अलाह फरमायो ए ॿई मुजज़ा तुंहिंजे हक़ीक़त ते दलील आहिनि ईअं ॾियो। अलाह फरमायो त हाणे तूं फिरौन ऐं उन जे क़ौम जे तरफ़ वञ ईअं ॾियो, छो त उहे यकीनन फासिकनि जो ग्रोह आहे ईअं ॾियो। हज़रत मूसा चयो मुंहिंजा पालणहार मूं उन्हनि जो हिकु माण्हूअ खे मारियो ऐं डिॼां थो त मटां ई मूंखे मारे छॾीनि ईअं ॾियो। ऐं मूंसां गॾु मुंहिंजे भाउ हारून अलैहिस्सलाम जी ज़िबा फसी आहे, लिहाज़ा मूंसां गॾु मोकिलींसि त रिसालत जी तबलीग में मुंहिंजो मददगार
थिए, मुंहिंजी थिए, मददगार मुंहिंजी थिए, मुंहिंजी तस्दीक करे, ईअं थियो। छो त मूंखे ख़ौफ़ आहे त उहे माण्हू मुंहिंजे तकज़ीब कंदा, ईअं थियो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, अनक़रीब भाउ हारून तोखे मज़बूत कंदुसि, ॾेई मज़बूत कंदुसि, ईअं थियो। तुंहिंजे लाइ सुल्तनत कुवत क़रार ॾींदुसि। फ़िरौन तोखे को बि ज़रर नुक़सानु न पहुचाए सघंदो, ईअं थियो। उन्हनि ॿिनि निशाननि जे सबबि जो तोखे अता कयूं आहिनि, जो बि तुंहिंजी मुताबिअत कंदो उहो ग़ालिब थींदो। हज़रत आदम अलैहिस्सलाम इहा असा लठ बिश्त मां खणी आयो हुयो, इहा हज़रत शोएब अलैहिस्सलाम ताईं पहुती ऐं उहा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे मिली, ईअं थियो।